ख़बर अवांखे ॾींदासीं। हैदराबाद में GOR कॉलोनी में सरकारी घर खाली कराइण ख़िलाफ़ वकीलनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। वकीलनि कासमाबाद बाईपास वटि क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। कुझु ॾींहं अॻु कमिश्नर जे हुकुम ते मुख़्तियारकार लतीफ़ाबाद ऐं पुलिस ADPP सलीमुल्ला शेख जे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि जी तज़लील करण बाद खान घर खाली कराए संदसि भाउ समेत गिरफ़्तार कयो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे हैदराबाद मां। हैदराबाद जे OR कॉलोनी में सरकारी घर खाली कराइण ख़िलाफ़ वकीलनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। वकीलनि कासमाबाद बाईपास वटि क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। कुझु ॾींहं अॻु कमिश्नर जे हुकुम ते मुख़्तियारकार लतीफ़ाबाद ऐं पुलिस ADPP सलीमुल्ला शेख जे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि जी तज़लील करण बाद खान घर खाली कराए संदसि भाउ समेत गिरफ़्तार कयो। अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। GOR कॉलोनी में सरकारी घर खाली कराइण ख़िलाफ़ वकीलनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां धरती TV न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के GOR कॉलोनी में सरकारी वकील का घर खाली कराइण खिलाफ वकीलन क़ौमी शाहराह बंद करे छॾियो आहे। वकीलन पारां कासमाबाद बाईपास वटि क़ौमी शाहराह बंद करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिं सबबि कराची खां हैदराबाद ऐं ॿियनि ज़िलनि ॾांहुं ईंदड़ तोड़े वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे ऐं मुसाफ़िर सख़्तु परेशान हाल बणियल आहिनि। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ वकील बिरादरी जो चवणु आहे त 15 ॾींहं अॻु कमिश्नर जे हुकुम ते मुख़्तियारकार लतीफ़ाबाद ऐं पुलिस ADPP सलीमुल्ला शेख जे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि जी तज़लील करण बाद घर खाली कराए संदसि भाउ समेत गिरफ़्तार कयो हो। वकील बिरादरी चिताव ॾींदे चयो आहे त जेसीं ताईं मसइलो हल न थींदो उन वक़्त ताईं हीउ धरणो जारी रहंदो। जेको आहे त गुज़िरियल ॿिनि कलाकनि खां क़ौमी शाहराह बंदि थियल आहे, जॾहिं त वकील बिरादरी पारां हैदराबाद पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई पई वञे। वकीलनि जो चवणु आहे त जेसीं ताईं वकील सां इंसाफ़ न थींदो ऐं मुतालबा तस्लीम न कया वेंदा उन वक़्त ताईं धरणो जारी रहंदो। अवांखे ॿुधायां त हिन वक़्त बि धरणो जारी आहे ऐं क़ौमी शाहराह बंदि थियल आहे। जी शबीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण।